थारोशा में हिकु नौजवान कचो शराब पीअण खां पोइ नशे ई थी पंहिंजो मुंहुं कारो करे छॾियो। नओं मुक़रर थियल SHO सिकंदर अली सूमरोबाद थारोशा मुंशात फिरोशन जे महफ़ूज़ पनाह गाह बणिजी वियो। केतिराई नौजवान कचे शराब जे करे तबाही जे किनारे ते आहिनि। नौजवान पंहिंजे नशे खे पूरो करण लाइ चोरियूं कनि था। गुज़िरियल राति सीनियर सहाफ़ी सनाउल्लाह चंटर जे घर मां लखे रुपयनि जो क़ीमती सामान चोरी करे फरार थी विया। ॿिए तरफ़ राजपूत महिला मां रिक्शा बि चोरी थी वियो। दुकान में लखे रुपयनि जो सामान चोरी। अवामी प्रेस क्लब थारोशा जे सदर वकील अहमद खानज़ादे जी कार जी बैटरी बि चोरी थी वई। माना चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध जे वॾे वज़ीर DG रेंजर सिंध IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त थारोशा में मंशात फिरोशन खां पैसा वसूल कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।